द सिंधुवर्ल्ड.com की पेशकश। आया सब झूलण मंदिर हर शख्स घुरिजाऊ आहे। आया सब झूलण मंदिर हर शख्स घुरिजाऊ आहे। उहिदे जी तमन्ना वारनि खे सिंधी संस्था मिली आहे। शोहरत जी हसरत वारो हर हिकु अॻवान थियो आहे। बणियो दुकानदार दौलत मिल्कियत जो तमन्ना ई आहे। आया सब झूलण मंदिर हर शख्स घुरिजाऊ आहे। लिखण वेठो उहो जेको पाण खे अदीब चवंदो आहे। थियो वेठो कलाकार गीत संगीत जो हर शहदाई आहे। थियो वेठो कलाकार गीत संगीत जो हर शहदाई आहे। वणियो जिन खे जंगल सो हिते मशहूरु हकीम आहे। विञाई सुञाणप बंदि सिंधी ॻाल्हाइण कई आहे। विञाई सुञाणप बंदि सिंधी ॻाल्हाइण कई आहे। आया सब झूलण मंदिर हर शख्स घुरिजाऊ आहे। अदरा अमर शख्स जहिड़ी हालत सभिनी जी आहे। अदरा अमर शख्स जहिड़ी हालत सभिनी जी आहे। बणियो हाणे सिंधी भाषा कारूअ जो वारिस आहे। बेशुमार मिल्कियत कमाए सिंधी चए थो। भाषा वरसे जी ॻणती रखियो ख़ासि रखवालो आहे। सुञाणो तव्हां बि नालो संदसि आज़ादु सचल आहे। सुञाणो तव्हां बि नालो संदसि आज़ादु सचल आहे। आया सब झूलण मंदिर हर शख्स घुरिजाऊ आहे। हर शख्स घुरिजाऊ आहे। मां SP सर गांधीनगर कोल्हापुर।